सिंध हुकूमत सूबे में पानी खोट सबब निकात वारी सूरत हाल पैदा थियण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। चोलिस्तान केनाल ते कम शुरू थियण वारी ॻाल्हि में सदाकत नाहे। उहो मंसूबो इकनिक ऐं CCI मां मंज़ूर नाहे थियो। साफ़िन खे दौरो कराइण लाइ तयार आहियूं। सिंध हुकूमत जे तर्जुमान अरसलान शेख साफ़िन खे चोलिस्तान दौरे जी दावत ॾेई छॾी। चवे थो बिलावल भुट्टो ज़रदारी वाज़े कयो त तरक्की ऐं ग्रीन इनिशिएटिव ख़िलाफ़ नाहिनि। सिंधु दरिया में पानी की खोट है। तरबेला और मंगला जेम में पानी की सतह घट थी पई वने। चोलिस्तान केनाल के पानी दिनो वो तो सिंधु में ॾुकार भरी सूरत हाल पैदा थी सके थी। मुल्क में पानी की खोट है। मसले जो हल कढणो पवंदो। केनालन वारे मामले ते CCI जो इजलास घुरायो वने। सिंधु दरिया ते को भी केनाल कबूल न कयो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी और बिलावल भुट्टो ज़रदारी केनाल की मुखालिफत कई है। पीपल्स पार्टी काराबाग डैम की भी मुखालिफत कई हुई। केनाल ठहण न ॾिना वेंदा। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो सिंध असेंबली में खिताब। चई अपोजिशन पंहिंजी साख बचाइण लाइ केनाल्स ते पॉइंट स्कोरिंग करे पई। गैस की लोड शेडिंग ते वॾे वज़ीर गॾिजाणी कई ऐं अदालत भी विया। मनपसंद इदारनि खे फंड जारी करण वारनि ॻाल्हियुनि में का भी सदाकत नाहे। मुल्क में ॿीहर दहशतगर्दी कर खणी रही है। PTI क़ौमी सलामती कमेटी वारे इजलास में शिरकत न कई। PTI दौर में दहशतगर्दन के मुल्क में आबाद किया वो। सियासी पॉइंट स्कोरिंग लाइ नए ऑपरेशन जो शो छॾियो वियो है। क़ौमी सलामती इजलास में कंहिं भी ऑपरेशन की ॻाल्हि न थी हुई। घरू मामलन वारे ममलकती वज़ीर तल्लाल चौधरी जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। चवे थो खैबर पख्तूनख्वा जी हुकूमत दहशतगर्दन से गॾु बीठल है। वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर चयो त ऑपरेशन की इजाज़त न ॾींदासीं। खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर खे दहशतगर्दन की पुछ भराई न करणु घुरिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ और सऊदी वली मोहम्मद बिन सलमान विच में मुलाकात। सिक्योरिटी सहकार मजबूत बनाने के अज़म और वधंदड़ इक़्तिसादी सहकार ते इत्मीनान जो इज़हार। खुशहाली लाइ गडियल नज़रिए के हथी वठाइण लाइ गॾिजी कम करण ते इतफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त सऊदी वलीअहद सां वापार ऐं सीड़पकारी में सहकार ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। मज़बूत ॿितरफ़ा लाॻापा गडियल इक़्तिसादी भाईवारी में तब्दील थी रहिया आहिनि। पाकिस्तान सां लाॻीतो सहकार करण ते वलीअहद जो थोराइतो आहियां। विच ओभर ऐं यूक्रेन में अमन लाइ सऊदी अरब जो किरदार वखाण जोॻो आहे। मुलाक़ात दौरान आर्मी चीफ मौजूद हो। सूबे में कंहिं भी किस्म के ऑपरेशन की इजाज़त न ॾींदासीं। जेतरा दहशतगर्द मारजन पिया एतरा अफगानिस्तान में अचन पिया। KP के वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जो चवण है त एक अंदाज़े मूजिब संदन इलाइक़े में 9000 का 11,500 भेड़ा अचन था। जॾहिं त सरहद ऐं ॿिए पासे 22,000 का वधीक भेड़ा मौजूद आहिनि। क़ौमी सलामती कमेटी जो इजलास गॾिजाणी घटि ऐं प्रेज़ेंटेशन वधीक हो। क़ौमी सलामती कमेटी के इजलास में PTI के पानी बाबत का भी ॻाल्हि ॿोल न थी। अॻिते वधण लाइ बानी खे आज़ाद करणो पवंदो। आई 24 मार्च ते योम पाकिस्तान परेड महदूद पैमाने ते मुनक़िद करने जो फैसलो। ज़रियन जो चवण है त रमज़ानुल मुबारक के भलारे महीने सबब योम पाकिस्तान परेड महदूद पैमाने ते मुनक़िद कई वेंदी। परेड में टिन्ही हथियारबंदन फौजन की शिरकत जारी रहंदी। सदर आसिफ अली ज़रदारी तकरीब में खास मेहमान तौर शिरकत कंदो। हथियारबंदन फौज जा जवान मेहमान खास के सलामी दींदा। हवाई फौज जा जंगी जहाज फ्लाई पास जो मुज़ाहिरो कंदा। तकरीब में पदेही सफ़ीरन और ॿियनि अहम शख्सियतुनि खे भी दावत ॾिनी वेंदी।